अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। लतीफ़ सरकार जे दौर में ॿ अहिड़ा वॾा वाक़िया आहिनि जिन संदन ज़िंदगीअ ते गहरो असरु विधो। हिकु मखदूम बिलावल, ॿी सूफ़ी शाह इनायत वारी तहरीक। लतीफ़ सरकार इहे ॿ वाक़िया हिते पर ओड़े पाड़े पासे में हिंदुस्तान में या ॿियनि इलाइक़नि में बि अहिड़े क़िस्म जूं बग़ावतूं। लतीफ़ सरकार उन मज़ाहमत जी पैदावार आहे जो असां जॾहिं बि लतीफ़ जे बैत खे ॾिसूं था त उन में असांखे मज़ाहमत नज़र थी अचे। ऐं हक़ीक़ी तौर ते तारीख़ में सच जेको आहे उहो ईअं तरंदो ईंदो आहे, पधरे पट हूंदो आहे। उहो कॾहिं कंहिं वटि महिमान बणिबो आहे, कॾहिं कंहिं वटि महिमान बणिबो आहे। लतीफ़ जो सच, उहो सच मिसाल अॼु असां वटि महिमान बणियो आहे ऐं असां उनखे मज़बूतीअ सां क़ाबू कयूं। ही कचहरी ॾाढी भली आहे, हाणे सभु ख़ुशि आहियूं। हलो हलो कोरे नाज़ुक जनी ॾींहं, गंढियुनि सारो ॾींहुं, छिनण मूर न सिकिया, पाण पंहिंजूं मुर्कूं ॻंढियूं पिया, ख़ुशियूं ॻंढियूं पिया। छिनण वारो हिते केर बि न आहे। सच खे बि ईअं ॻंढिजे। सच खे ॻंढण जे लाइ लतीफ़ चयो आहे, पतंग चाहीं पाण खे अची आग हुजा, पचण घणा पचाया तूं पचण खे पचा, वाक़ुफ़ थी विसा आगह न ॾिज आम। हाणे पचणो आहे, छो पचणो आहे? जो असांजूं हालतूं पचनि पियूं। असांजूं अहिड़ियूं हालतूं आहिनि, अहिड़ी कंडीशन आहे जो हितां जो वीचारो हारी मज़दूर पोरियत ॾींहं राति महिनत थो करे पर उहो पाण बचाए नथो सघे, पंहिंजी हालत बदिलाए नथो सघे। लतीफ़ असांजी क़िस्मत खे बदिलाइण वारो गस वरितो। लतीफ़ बिल्कुलु उहो ई गस वरितो आहे जेको क़ुर शरीफ़ जी सूरह बकर आयत नंबर 127 में त इंसानो तव्हां जेकॾहिं ज़ुल्म जे ख़िलाफ़ नथा उथो त तव्हां खां सख़्तु पुछाणो थींदो। इहो न चइजो त असां ग़रीब हुआसीं, गाॾो हलायासीं, मज़दूर असीं छा था करे सघूं हुकुमरान खे। न, को जवाज़ न आहे। तव्हां ते ई लाज़िम आहे, तव्हां पंहिंजा हक़ छिनी वठो, विड़ी वठो, मज़ाहमत कयो। लतीफ़ उन मज़ाहमत जो सरवाणा। तव्हां सभिनि साथियुनि जी महिरबानी।